सखरन एंटी कैनाल आबादगार एक्शन कमेटी जे सॾ ते कमेटी जे कन्वीनियर सदर सैयद ज़ैन शाह जी अॻवानी में नवाबशाह प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो, जंहिंमें हज़ारे माण्हुनि ऐं सवें औरतुनि शिरकत कई, जेके हिकु आवाज़ थी कैनाल सभु नामंज़ूर जा उभ ॾारींदड़ नारा हणी रहिया हुआ। एहतजाज में नवाबशाह बार जे वकीलनि समेत ताजिर इतिहाद ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि पिणु वॾे अंग में शिरकत कई, जिते त मुख़्तलिफ़ आबादगार तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं आबादगार पिणु शरीक थी कैनाल नामंज़ूर जा नारा हंया। इन मौक़े ते सैयद ज़ैन शाह ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ ॾाढ जी ताक़त ते 6 नवां कैनाल तामीर कराइण वारे ऐलान खे करे सिंध खे तबाह करण जी साज़िश करे रहियो आहे, जिते त सिंध जो अॻु में ई पाणी जी खोट सबबि सामूंडी इलाइक़ो मुतासिर थी रहियो आहे। कैनालनि सां लखे एकड़ ज़मीन सिंध जी तबाह करण ऐं चोलिस्तान जी लखे एकड़ ज़मीन आबाद करे सिंध जी लखे माण्हुनि खे बेरोज़गार तबाह करण जो बंदोबस्तु कयो वियो पियो वञे। असां वफ़ाक़ जे अहिड़ी ॾाढ ऐं जबर ख़िलाफ़ जदोजहद करे रहिया आहियूं। इन मौक़े ते सैयद बशीर शाह, मेहर डबाई, सैयद ज़ाहिद हुसैन शाह ऐं ॿियनि पिणु ख़िताब कंदे सिंधूअ मथां ठहंदड़ 6 कैनालनि जी न सिर्फ़ु मज़म्मत कई, पर सैयद ज़ैन शाह खे यकीन ॾियारियो त सिंध ख़ातिर असीं हर मोड़ ते अव्हां सां गॾु आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।